तहरीक इंसाफ के दौर जो सब खां वॾो मनसूबा साज़ी जो स्कैंडल क़ौम आॾो पधिरो सरकारी खज़ाने के अरबें रुपयनि जो नुक़सान पहुचाइण जो इंकशाफ। PTI पंहिंजे इक़्तिदारी दौर में जालसाज़ी सोशल मीडिया टीमूं जोड़े अरबें रुपया रुगो पघारुनि जी आड़ में ॾिना। मुलाज़िमनि खे मुखालिफ़नि जी किरदारकुशी ऐं रियासती इदारनि ख़िलाफ़ कूड़ी प्रोपेगेंडा जो टास्क ॾिनो वियो। सरकारी खज़ाने मां पैसा वठंदड़ PTI कारकुननि जे नालनि जी लिस्ट वायरल। वफ़ाक़ी सरकार फ़ौजी अदालतुनि में सिविलियन जे ट्रायल ख़िलाफ़ अपील दाख़िल कराइण जो फ़ैसिलो करे वरितो। ज़रियनि जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील दाख़िल कई वेंदी। सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी चयो आहे त अदालती फ़ैसिले जो जाइज़ो वरितो पियो वञे। कानून वारी वज़ारत जी राय खे साम्हूं रखंदे हतमी फ़ैसिलो कयो वेंदो। PIA ऐं PSO जो मामिलो हल न थी सघियो। 11 ॾींहनि में PIA जूं 340 उॾामूं मुल्तवी। इदारे खे 8 अरब रुपयनि खां वधीक जो नुक़सान। PIA तर्जुमान चयो आहे त मज़हबी मामलनि वारी वज़ारत खे PIA खे 550 मिलियन अरब रुपया अदा करणा आहिनि। अदायगियूं थियण सां फ्यूल जा मसइला हल थी सघनि था। PIA पारां PSO खे रोज़ानो जी बुनियाद ते अदायगियूं कयूं पियूं वञनि। अॼु 6 करोड़ रुपया अदा कया विया। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ जी बिजली चोरी ख़िलाफ़ मुहिम तेज़ करण जी हिदायत। संदसि चवणु आहे त असांजी ज़िम्मेवारी आहे त बिजली चोरी रोकण वारी मुहिम जड़नि क़दमनि ज़रिए ईंदड़ जमहूरी हुकूमत लाइ हिकु मुस्तहकम निज़ाम जोड़ियूं। इजलास में निगरान वज़ीर आज़म खे बिजली चोरी जा कारण जाचण लाइ मुल्क गीर तज्ज़िया जे नतीजनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। सुप्रीम कोर्ट आर्मी हाउसिंग डायरेक्टोरेट जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत पारां आर्मी हाउसिंग डायरेक्टोरेट जे वजूद ते सवाल उथारिया विया। सुप्रीम कोर्ट चयो आहे त ॿुधायो वञे त आर्मी हाउसिंग डायरेक्टोरेट जो कानूनी वजूद छा आहे। कानूनी वजूद न रखंदड़ डायरेक्टोरेट दरख़्वास्त नथो ॾेई सघे। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाक़िर चयो आहे त कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन ते का बि सौदेबाज़ी न थींदी। पेट्रोल ऐं डॉलर जो मुल्ह घटि थियो आहे। आवाम ताईं रिलीफ पहुचाइण जी कोशिश कई पई वञे। महांगाई ते ज़ाब्तो आंदो वेंदो। सूफ़िन जो दर्स आम करण सां अमन ऐं भाईचारो बरक़रार रखी सघिजे थो। निगरान वॾे वज़ीर पारां दराज़ा शरीफ़ पहुची दरगाह सचल सरमस्त जी मज़ार ते हाज़िरी। गेम्स इस्पताल ऐं ख़ैरपुर सिविल इस्पताल जा दौरा करे मरीज़नि सां मुलाक़ात कई। हमास अरब ऐं मुस्लिम मुल्कनि खां इसराइल सां लाॻापा ख़तम करण जो मुतालबो करे छॾियो। गज़ा ते इसराइली हमलनि में वधीक 704 फ़लस्तीनी शहीद। मजमूई अंग 5800 थी वियो। 16257 ज़ख़्मी। इसराइली पुलिस मस्जिद अक्सा खे बि बंदि करे छॾियो। इस्पतालुनि में दवाऊं ऐं तिबी सामान ख़तम। बिजली बि कटिजी वई। इसराइल जंग जे अॻे मरहले जो ऐलान करे छॾियो। इसराइली आर्मी जे तर्जुमान मूजिबि वेड़ केतिरा ई हफ़्ता जारी रहण जो इम्कान आहे। इसराइल ऐं लिबनानी तंज़ीम हिज़बुल्लाह में बि वेड़ ज़ोर वठण लॻी। इसराइल उतरे इलाइक़नि मां शहरनि जी नेकाली तेज़ करे छॾी। हिज़बुल्लाह तरफ़ां इसराइली चेक पोस्टनि ऐं तोपखाने ते हमला जारी। कंदरा वेझो ॻोठ अभिजाणू में मुड़ुस हथां ज़ाल क़तुल जवाबदार पंहिंजी भाउ सां गॾिजी फिरदौस शेख खे गोलियूं हणी क़तलु करे छॾियो। नऊं देरो वेझो गोपांग बिरादरी जी 2 धुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़े में हिकु ॼणो क़तलु। ॻोठ बाजी ख़ान गोपांग में हथियारबंदनि घर में घिड़ी मोहम्मद हसन गोपांग खे गोलियूं हणी क़तलु करे छॾियो। खानवान वेझो रोड हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान फौज शकील अहमद शाह गंबट जी इस्पताल में ज़ख़्मनि जी सट नसंदे दम धणी हवाले कयो। सामारे भरिसां ॻोठ असलम शाहानी स्टाफ वटां ज़ख़्मी हालत में हथायल नौजवान फौत थी वियो। कुंभ में सेब कोमलदारनि जो अनोखो कारनामो। 36 साल अॻु फौत थियल शख़्स ते बिजली चोरी जो केस दाख़िल। लाइनमैन गुल मोहम्मद जूनेजो जी फरियाद ते ॻोठ ख़ैर मोहम्मद सुमरो वासी राणूमल मेघवार मथां केस दाख़िल कयो वियो।
केस दाख़िल थियण खां पोइ पुलिस जांच लाइ पहुती त ख़बर पई त जवाबदार 36 साल अॻु फोत थी चुको आहे। लोक गीतनि जी राणी जीजी ज़रीना बलोच खे विछड़े 18 वरह विहामी विया। जीजी ज़रीना बलोच इनकलाबी गीतनि ज़रिए औरतुनि में ज़बरदस्त जागीरता पैदा कई। जीजी ज़रीना बलोच ख़ूबसूरत आवाज़ जी मालिक हुजण खां सवाइ सिंधियाणी तहरीक जी बानी अॻवान ऐं भलोड़ अदाकारा पिणु हुई। ICC वर्ल्ड कप जी 4वीं मैच में नीदरलैंड के बदतरीन शिकस्त। ऑस्ट्रेलिया तरफा ॾिनल 400 रन जे हदफ में नीदरलैंड जी टीम 90 रन ते ऑल आउट थी वई। ऑस्ट्रेलिया 50 ओवरनि में 8 विकेटुनि जे नुक़सान ते 399 स्कोर कयो। ग्लेन मैक्सवेल जे वर्ल्ड कप जी तारीख़ में तेज़ तरीन सेंचुरी 40 बॉलुनि में 100 रन ठाहियूं।